अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना Ali Production. व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन युतिइल्लाह वर रसूल फ़उलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसुन उलाइक रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां तव्हां असां अॼु अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे कलाम पाक ॿुधण, सोने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं हदीसूं ॿुधण, अल्लाह जे हबीब जी नात सिफ़त सना, अल्लाह वारनि जो शान ॿुधण जे लाइ गॾु थिया आहियूं। हिन महफ़िल में, हिन जाइ ते, हिन खां अॻु में बि कई दफ़ा तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी रही आहे। ज़िंदगी आहे त वरी बि इंसान कंहिं न कंहिं बहाने कॾहिं न कॾहिं अची थो वञे। अॼोके ॾिहाड़े ते तव्हांजे असांजे तक़दीर में इहा ॻाल्हि लिखियल हुई त पाण हिन ॾिहाड़े ते, हिन जाइ ते हिकिड़ो दफ़ो वरी गॾु थींदासूं। अल्लाह पाक असांखे नेकी जो मौक़ो नसीब फरमायो आहे। नेक इरादो तव्हां करे आया आहियो। ही त तव्हांजो हिकिड़ो अमल आहे जो तव्हां ॻोठां निकिता आहियो, कारोबार छॾियो अथव, जलसे में अची वेठा आहियो, पर जेकॾहिं रुगो तव्हां नियत कयो हा ऐं पहुची न सघो हा त बि तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जलसे जे अचण जो सवाब ॾे हा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, नियतुल मरए खैरुम मिन अमलिही। इंसान हिकिड़ो अमल कंदो आहे, पर जेकॾहिं अमल नथो करे, रुगो अमल करण जी नेक नियत करे थो त मां इंशा अल्लाह ताला हे नेक कमु कंदुसि, तब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त उनखे उन नियत जो, उन अमल जो मुकम्मिल सवाब मिलंदो। मिसाल, हज तमाम वॾो सवाब आहे। महबूबन जी हदीस पाक आहे त हाजी जॾहिं हज ते वेंदो आहे त उन्ही खे इहो यकीन हुजणु खपे उन्ही हज वारे, अरफात वारे ॾिहाड़े, बरकत वारे ॾिहाड़े जी बरकत एतिरी आहे जो अल्लाह साईं उन बाने जा गुनाह बख़्शींदो आहे ऐं उनखे ईअं पाक कंदो आहे ॼण त माउ जे पेटां अॼु ॼाओ आहे। पर हाणे तव्हांखे ख़बर आहे त उन हज जे लाइ केतिरी तकलीफ़ करणी थी पवे। माण्हू पैसा जमा कराईंदो आहे, घर छॾींदो आहे, बचन खां मोकिलाईंदो आहे, सफ़र कंदो आहे, कंहिं महिल वक़्त ते मानी मिले, कंहिं महिल न मिले, टाइम ते निंड थिए, कंहिं महिल न थिए, सफ़र जा धिका धूणा थाबा, वञी वॾी मेहनत खां पोइ पहुचे, उते तमामु घणी तकलीफ़ आहे, रश आहे, तवाफ़ में रश आहे, सफ़ा मरवे ते रश आहे, मिना वञे उते रश आहे, मुज़दलिफ़े वञे, अरफात वञे रश आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। असांजे मुल्क जा आम करे पोढ़ा पोढ़ा हज ते वेंदा आहिनि, पर हक़ीक़त इहा अथव त हज ते जवानी में वञे त उते हलण में, घुमण में मज़ो अचेसि, इबादत करण में लुत्फ़ अचे। हाणे इहा वॾी तकलीफ़ आहे। उन खां पोइ हज थिए थो, लाखों रुपया ख़र्च थियनि था, पोइ वरी मोटी थो अचे। हाणे जॾहिं मोटी आयो त अल्लाह जे हबीब फरमायो त हाणे अॻिते ख़ुदा करे हाजी सुधरी हले, बाक़ी पोयों दफ़्तर धोई मुंहिं जो साफ़ पाक करे छॾियो। ईअं ख़ुदा हुनखे पाक कंदो आहे ॼण त माउ जे पेटां अॼु ॼाओ आहे। जेको माउ जे पेट खां ॿार ॼमंदो आहे सो गुनाह कोन कंदो आहे। हाणे इहो आहे हज, जंहिंजो नतीजो इहो आहे।
पर हिकिड़ो ग़रीब आहे, मिसकीन आहे, हज ते नथो पहुची सघे, सची दिलि सां इरादो करे थो त मूंखे जेकर ॾोकड़ थी आया, पैसा मिलिया, मूंखे तौफ़ीक़ थी त इंशा अल्लाह ताला मां हज ते ज़रूर वेंदुसि, नियत कई। पर मरण घड़ी ताईं वञी कोन सघियो। मुस्तफ़ा फरमाइनि था उनखे नियत जे सवाब में हज जेतिरो ई सवाब मिलंदो। पाण यार फ़ाइदे में हो, घाटे में न हो। छो त हबीबनि जे सदके में अल्लाह पाक तव्हां ते असां ते एॾो करम कयो आहे। उन हबीब जा पाण उम्मती आहियूं जंहिं महबूब जे सदके में अल्लाह साईं असां जूं कचायूं पकायूं ढके मुस्तफ़ा जे सदके असांजा ऐब नथो उघाड़े पियो। थोरे अमल ते, मामूली अमल ते या नियत ते अल्लाह ताला तमाम वॾो अजर ऐं सवाब थो अता फरमाए। मुंहिंजा दोस्त, तव्हां त माशाअल्लाह आया आहियो, नियत कान कई अथव, बल्कि पहुता आहियो, नेकी जी महफ़िल में आया आहियो, अल्लाह जो क़ुरान ॿुधो था ऐं नियत तव्हांजी बि इहा ई आहे त इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं जो क़ुरान जीअं फरमाईंदो, महबूब साईं जेका शइ जाइज़ चवंदो उनखे जाइज़ चवंदासीं, नाजाइज़ उनखे नाजाइज़ चवंदासीं, जंहिंखे महबूब हिलाल चवंदो उहा हिलाल मञींदासीं, जेका महबूब हराम चवंदो उनखां पासो कंदासीं। इंशा अल्लाह ताला ही तव्हांजो अचणु, हिन ॻोठ में वेहण अल्लाह साईं पंहिंजे दरबार में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाईंदो। मूंखे दोस्तनि ॿुधायो त असां जलसे जो उनवान रखियो आहे शान हज़रत अली। दिलि ठरी पई, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ। अली अहले सुन्नत जो इमाम आहे। अली उल मुर्तज़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं हिजरत कई त हिजरत खां पोइ हुज़ूर करीम अलैहिस्सलातु सलाम मक्के खां मदीने आया त मुहाजिर हुज़ूर साईं सां जेके गॾिजी आया या बाद में आया, उन्हनि जो मक्के शरीफ़ वारनि मुहाजिरनि जो मदीने में को मिट माइट वाक़ुफ़ हुयो ई कोन। मके वारनि जो हसब नसब असुल नसुल ख़ानदान ज़ात कबीलो ॿियो, मदीने वारनि जो हसब नसब कबीलो ख़ानदान विचाई ॿियो, को जोड़ कोन हो। बसि इहो जोड़ हुयो त जेके मके खां आया उहे बि मुस्लमान हा, मदीने वारा जन मुस्तफ़ा खे घुरायो उहे बि मुस्लमान हा। इस्लामी जोड़ हुयो, बाक़ी मिटी माइटी वारो को जोड़ कोन हो। पोइ जेके मुहाजिर हा उहे वीचारा परेशान रहण लॻा। को भाउ छॾे आयो हो, को पीउ छॾे आयो हो, को चाचो छॾे आयो हो, को मामो छॾे आयो हो, कंहिं पंहिंजो पुटु छॾियो हो। एतिरे क़दुरु बि हो त के कहिड़ा माण्हू आहे जेके ज़ालूं छॾे बि रसूल अल्लाह जे पुठियां हली आया। वॾी कुर्बानी ही। माई चयो त मां मुस्लमान न थींदसि, मां पंहिंजो अबनि जो मज़हब न छॾींदसि। मुड़ुसनि खे चयो तूं मज़हब नथी छॾी, मां रसूलुल्लाह खे नथो छॾियां। भाउर विया, दोस्त विया, मामा विया, चाचा विया, बिरादर वई, सभु छॾे आया। मके मां मदीने आया ऐं पंधु बि को वेझो त कोन हो, 450 किलोमीटर जो पंधु हो। माइटी त कान ई, पर को सुञाणू बि कोन हो। पोइ मदनी शरीफ़ में अचण खां बाद में जेके मके पाक जा मुहाजिर से परेशान रहण लॻा, परेशान। मिटी कान्हे, माइटी कान्हे, बिरादर कान्हे, ॾुख में ग़म में, गर्मी में सर्दी में भाउ भाउ खे कमु ॾींदो आहे, भाउ भाउ खे उधार ॾींदो आहे, भाउ भाउ जी मदद कंदो आहे, भाउ भाउ सां साथ ॾींदो आहे। हाणे हिते त को आहे कोन केरु साथ ॾिए। मुंहिंजे अल्लाह पाक जे हुकुम सां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मके ऐं मदीने वारनि जी मुआख़ात क़ाइमु कई। अरबी जो लफ़्ज़ मां माना तव्हांखे ॿुधायां थो। मुआख़ात जो मतिलबु छा आहे त अल्लाह जो मशवरो हो, हुकुम हो
नबी पाक अलैहिस्सलाम खे त तूं मुंहिंजा सोना ईअं कर, हिकिड़ो मुहाजिर हिकिड़ो अंसारी मदीने वारो, उनखे तूं चओ त तव्हां ॿई पाण में भाइर आहियो। सभिनी खे मुहाजिरनि खे जे 100 मुहाजिर आहिनि त 100 अंसार चूंड, उनखे मुहाजिरनि मां हिकिड़े हिकिड़े खे हिकिड़े हिकिड़े जो भाउ बणाए ऐं उन अंसारी खे चओ जीअं भाउ खे रहाइबो आहे तीअं हुनखे पंहिंजे घर वञी रहाए। अल्लाह जे हबीब जो फ़ैसिलो थियो, केरु थो इनकार करे। उन्हनि जी जेका कुर्बानी आहे सा अजीब कुर्बानी आहे। उहे अंसार सगोरा जंहिंखे नबी पाक उनजो भाउ बणायो, उनखे घर वठी आयो। घर वठी चईंदा हे मुंहिंजा 4 एकड़ बनी आहे, 2 एकड़ तुंहिंजा 2 एकड़ मुंहिंजा। हे मुंहिंजा 2 खूह आहिनि, हिकिड़ो खूह तुंहिंजो हिकिड़ो खूह मुंहिंजो। अदा हे मुंहिंजा 2 घर रहनि, उन मां हिकिड़े घर में तूं रहो, ॿिए घर में मां रहां। हत्ता हिकिड़े सहाबी त एतिरी बि कुर्बानी ॾिनी, हदीस पाक में लिखियो पियो आहे त सहाबी खे वठी आयो अंसारी, मुहाजिर भाउ खे थो चवे मूंखे 2 ज़ालूं आहिनि, 2 ज़ालुनि मां तूं जंहिंखे पसंदि करीं त मां उनखे तलाक ॾियां, इद्दत गुज़ारे, तूं हुन सां वञी शादी कर। अंदाज़ो लॻायो इन खां वधीक ॿी कहिड़ी कुर्बानी हूंदी आहे। माण्हू जी नंग ते सिर वढाईंदो आहे, माण्हू झेड़ा कंदा आहिनि, मुजादा फसाद थींदा आहिनि, नंगावती मसइलो हूंदो आहे। पर सहाबी चवे थो त शरीयत जे कानून मुताबिक़ 2 ज़ालूं मुंहिंजूं आहिनि, हाणे 2 मां हिकिड़ी तोखे ॾियां, उन्ही खे मां वरी तलाक ॾियां, उहा वांदी थिए, इद्दत गुज़ारे, उहा मां तोखे परणायां, तूं शादी कर। छो त तूं मके खां हिते अकेलो आयो आहे, तूं अकेलो न हुज, तुंहिंजो घर अल्लाह आबाद करे। उन सहाबी चयोसि अदा तुंहिंजी महिरबानी, तुंहिंजा एहसान, तुंहिंजा कुर्ब, तोखे लख शाबसूं हुजनि, पर मां अंधो लालची न आहियां जो लालच करे तोखां मां का शइ घुरां। बसि तूं मुंहिंजो भाउ आहे, रुगो मूंखे बाज़ार में वठी हल, मूंखे ॿुधाए त मंडी काथे आहे, वापार काथे थींदो आहे। अलाह मूंखे हथ ॾिना आहिनि, पेर ॾिना आहिनि, महिनत करे मां पंहिंजो घर पाण ई आबाद कंदुसि। हुन जे कुर्बानी खे बि सलाम आहे, पर हुन शख्स खे बि सलाम आहे। चए थो त लालच कोन थो कयां, त मुफ़्त में शइ मिले थी, न मुफ़्त खोरी मूंखे न खपे, महिनत कंदुसि, मज़दूरी कंदुसि। अल्लाह हथ ॾिना आहिनि, पेर ॾिना आहिनि। हुन वञी कमायो, वञी शादी कयईं, ऐं कुझु अरसे खां बाद में उहो शख़्स वरी मदीने में तमामु वॾो मालदार थी वियो। हाणे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई त हिकिड़ो 03064755525 हिकिड़ो मुहाजिर, हिकिड़ो अंसार, हिकिड़ो मुहाजिर, हिकिड़ो अंसार, मुवाखात माना भाईचारो। हुज़ूर हिक ॿिए खे उन्हनि जो भाउ बणायो, उहे सभु पंहिंजा पाण में भाउ थिया। हाणे जॾहिं सभु कंहिंजा नबी पाक अलैहिस्सलाम नाला खया त फलाणो फलाणे जो भाउ, फलाणो फलाणे जो भाउ, फलाणो फलाणे जो भाउ, त शाम जे टाइम ते मौला अली मुश्किल कुशा रसूलुल्लाह जे दरबार में आयो। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां ज़ोर सां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाता लिमाज़ा तबकी या अली, ओ मुंहिंजा प्यारा भाउ अली ॾे ख़बर तूं छो थो रोईं? छो त मुस्तफ़ा वटि पहुतो त रोवंदो आयो। सुभान अल्लाह। कीअं पहुतो? लिमाज़ा तबकी या अली, ऐ अली तूं छो थो रोईं? अल्लाह जे हबीब करीम खे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह तूं भी मुहाजिर, मां भी मुहाजिर आहियां,
ॿिया बि मुंहिंजा भाउर मुहाजिर आहिनि, मदीने वारा रहाकू सभु अंसार आहिनि। अवां फलाणो फलाणे जो भाउ बणायो आहे, फलाणो फलाणे जो भाउ बणायो आहे। हिकिड़ो मुहाजिर आहे, ॿियो अंसारी आहे। अवां सभिनी मुहाजिरनि खे अंसारनि सां गॾु भाउ बणाए छॾियो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब, पर मां ॾिसां थो त तव्हां मुंहिंजो कंहिं खे भाउ कोन बणायो आहे। अली साईं जो मुतालबो कहिड़ो त मूंखे बि कंहिं अंसारीअ जो चओ चओ कंहिं अंसारी जो कंहिं मुंहिंजो तव्हां नालो कोन खयो आहे, या तव्हां खां विसरी वियो वा, या तव्हां ॼाणी वाणी कयो वा, सबब जी मूंखे ख़बर कान्हे का। पर मुंहिंजे रूबरू मां ॾिठो आहे त फलाणे मुहाजिर खे फलाणे जो तव्हां भाउ बणायो वा, फलाणे खे फलाणे जो, फलाणे खे फलाणे जो। मां बि मुहाजिर आहियां, अंसार बि घणाई वेठा आहिनि। या रसूल अल्लाह, तव्हां ॿियनि खे हिक ॿिए जो भाउ बणायो वा, मूंखे तव्हां ॿिए कंहिं जो भाउ छो न बणायो आहे? मूंखे ज़रा दुख थी पियो आहे, मूंखे बि कंहिं अंसारीअ जो भाउ बणायो हा। जमल मुंहिंजे हबीब करीम जे आॾो अलीउल मुर्तज़ा इहा ॻाल्हि कई आहे त शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नबी पाक भाकुर पाए चवनि था, या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरते। मां मोहम्मद तोखे ॿिए जो भाउ छो बणायां? तूं त मां मोहम्मद करीम जो दुनिया में भी भाउ आ त आखिरत में भी मुंहिंजो भाउ आ। छा फरमायूं? दुनिया में भी तूं मुंहिंजो भाउ आ, आखिरत में भी तूं मुंहिंजो भाउ आ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा भाउ मुसलमान, गौर जो मकाम आ। सहाबा किराम जो यो तसव्वुर ही कोन हो त असां को नबी पाक जा भाउर आहियूं। हालांकि अली सौट भी आ, भाउ भी आ, पर अली मुरीद आ नबी करीम जो। उन मुरीदी जे करे भाई पी वारी ॻाल्हि ॾे सोच ई कोन पियो। चवे पियो, जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी, हुज्जत हो त पुनहल सामू कमीनी अके ही, असल आर्य जाम जे पल आऊं पे ई, हू जा पा इन पेरन में तह जुतिया ना जे ही, हाणे विसारे वेही तन के चिन खे आऊं कीअं रहा। मुस्तफ़ा साहब भाई पी जी दावा कह साहबी कई कान का। चओ सुभान अल्लाह। अञा सौट मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा हेठ जी ॻाल्हि हा, पर चाचो आ मुस्तफ़ा उन जो भाइटियो आ। चाचे जो नालो हज़रत अब्बास आ। नबी करीम अलैहिस्सलाम जे वालिद खां बि उम्र में वॾो आ। हज़रत अब्दुल्लाह जो वॾो भाउ आ, नबी पाक जो चाचो आ। पर जमल मुसलमान थियो आ, ओ हज़रत अब्बास भी इएं कोन चवंदो हो भाइटिया मुहम्मद, इएं चवंदो मुंहिंजा सोना मुहम्मद, मां तुंहिंजो ग़ुलाम आ, तूं मुंहिंजो आका आहीं। छो त हबीबन सां मिट्री, महबूब करीम अलैहिस्सलाम सां हुज्जत, नबी करीम अलैहिस्सलाम सां भाई पी। सहाबा जो नस्ल कोन हो, मसलक न हो। उहे नबी करीम खे पंहिंजो आका तस्लीम कंदा हा, मुंहिंजो मुर्शिद समझंदा हा, अल्लाह जो हबीब ऐं नबी समझंदा हा। पर इहा नबी साईं जी शफ़क़त ही जो वरी पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजो भाउ चवंदो हो। हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम अली साईं खे फरमाया, प्यारा अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरत, तू मुंहिंजो हिन दुनिया में भी भाउ आ, आखिरत में भी तो मुंहिंजो भाउ आ। हिते भी तोसां मुंहिंजी भाइपी आ, क़यामत में भी तुंहिंजी मूंसां भाइपी हूंदी। पर कॾहिं भी हदीस मां साबित कोन्हे। मां दावा सां थो चवां, हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जे ख़िदमत में मदीने में 10 साल पोइ बि अली गॾु रहियो आ। मके वारी ज़िंदगी खणी छॾियो, अॼु मदीने में हुज़ूर चवे थो अंत अखी, तूं मुंहिंजो भाउ आ। इन खां पोइ 10 साल कॾहिं भी अली रसूलुल्लाह खे अदा कोन चयो। जॾहिं भी चवंदो हो
अली अर्ज़ कंदो हो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। ओ मुझा प्यारा मुस्तफ़ा तो ता मुझो अब्बो अम्मा कुर्बान हुजे। ॾाढे सुभान अल्लाह। फिदाक अन्क अबी व उम्मी या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह जा प्यारा रसूल मुझो अब्बो भी तो ता कुर्बान हुजे, अम्मड़ भी कुर्बान हुजे। तो त कुर्ब करे मुखे पांजो भाव सजो आ या तुझो वड़ो आ, तुझी मेहरबानी आ। पर मां अली तोखे भाव नथो समझा, मां मोहम्मद करीम तोखे अल्लाह जो आखिरी नबी तो समझा। अल्लाह अकबर। अज़ीज़ो महबूब करीम अलैहिस्सलाम, ॾिसो न तहां जे इन इलाइक़े जो को बुजुर्ग हुजे, को अहलुल्लाह हुजे, को आलिम हुजे, या भला सियासी माण्हू वॾो माण्हू हुजे, MPA हुजे, MNA हुजे, वॾो माण्हू हुजे, पोइ तव्हांजे ॻोठ वारनि खे अबा ख़ुदा बख्श बिरोही जे ॻोठ वारा, मां तव्हांजो ख़ादिम आहियां, मां तव्हांजो यार तव्हांजो ग़ुलाम आहियां, तव्हांजो ख़ादिम आहियां। पोइ तव्हां छा चवंदसि, ओ ख़ादिम। अब साईं वॾियूं महिरबानियूं। पोढ़नि खे पोढ़नि जो क़दुरु ॿियनि खे कहिड़ो वाक़वा। ये जवान वेठा इनखे ख़बर न पई पोढ़े खे पोढ़े जो क़दुरु। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अबा तव्हां उन्ही खे छा चवंदो? ख़ादिम साहब, भले आए ख़ादिम। छो तो पाण जो चवे थो, पाण छा थो चवे, तव्हांजो ख़ादिम आहियां। बाबा मां तव्हांजो ख़ादिम आहियां। अबा इनखे वेहार ॾे, चाचा वेह। हाणे महिरबानी कयो थोरे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो। ऐं तव्हां वटि 12 महीने ईंदा आहियूं, पोइ अलाए ग़लती कंदा आहियूं, अलाए ठीकु कंदा आहियूं, त पोइ ॿुधो न ॿ टे ॻाल्हियूं। तवज्जो हेॾे कयो, हे ॻाल्हियूं छॾे ॾियो। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्त, हू पाण चवे मां ख़ादिम आहियां, मां ग़ुलाम आहियां, मां तव्हांजो नौकर आहियां, पर उनखे ग़ुलाम कोन चइबो। ईअं चइबो त हुन जो वड़ो आहे जो हू पाण ग़ुलामी ॾिए थो, पर असांजो वॾो आहे, असांजो चङो आहे, असांजो मोतबर आहे, असांजे पाड़े जो आहे। मुंहिंजा दोस्त, असांजो फर्ज़ आहे त उनखे वॾो सम्झूं। हू भली चवे त मां ग़ुलाम आहियां, मुंहिंजो हबीब जेकॾहिं चवे त प्यारा अली मां तुंहिंजो भाउ आहियां, दुनिया में बि भाउ आहियां, अली सईं मां तुंहिंजो आख़िरत में बि भाउ आहियां। इहा मुंहिंजे रसूल करीम अलैहिस्सलाम जी शफ़क़त ऐं महिरबानी आहे। पर अली उल मुर्तज़ा सॼी ज़िंदगी में कॾहिं मुंहिंजे नबी खे भाउ कोन सॼो। हेॾे निहारियो, तव्हांजे इल्म में ॻाल्हि हुजणु खपे, तव्हांखे मालूम हुजणु खपे, पढ़िया लिखिया आहियो। अदा पियो खां भाव जो शान मथे या भाव खां पीउ जो शान मथे? ॾाढे अबे जो शान मथे आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिकिड़े सहाबी खे फरमाइनि था, ओ मुंहिंजा सहाबी चई लब्बैक या रसूल अल्लाह, मां मोहम्मद करीम तोखे हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿुधायां, चई क़िबला महिरबानी करे ॿुधायो। पाण फरमाइनि था, मां तुंहिंजे लाइ दुआ घुरे, पीउ तुंहिंजे लाइ दुआ घुरे, या ॿिन्ही मां को हिकिड़ो दुआ घुरे, या माउ घुरे या पीउ घुरे, या ॿई तुंहिंजे लाइ दुआ घुरनि, उन दुआ में एतिरो पावर आहे, उन दुआ में एतिरो असर आहे जो 4 पीढ़ियूं तोखे दुआ लॻंदी। घणियूं पीढ़ियूं तोखे लॻंदी?
4 पीढ़ियुनि ताईं असर कंदी आहे। तंहिंजे करे पंहिंजे माउ ऐं पीउ खे न रंजाइजां, माउ ऐं पीउ जी ख़िदमत कजां। अल्लाह साईं क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई, ला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। माउ ऐं पीउ सां धड़के सां न ॻाल्हाइजो, माउ ऐं पीउ खे उफ़ बि न चइजो। वक़ुल लहुमा क़ौलन करीमा, जॾहिं माउ ऐं पीउ सां ॻाल्हायो त उन सां नरम नरम ॻाल्हाइजो, शफ़क़त वारो ॻाल्हाइजो, अदब वारो ॻाल्हाइजो। महबूब करीम जी हदीस पाक आहे जंहिंमें पाण फरमाइनि था, जेकॾहिं माउ ऐं पीउ ज़ुल्म करे तुंहिंजो माल मिल्कियत तोखां खसनि जेको तो कमायो आहे, उन में पीउ जो हिसो ई कोन्हे, को मेहनत तो कई आहे, कमायो तो आहे, अबो तुंहिंजे माल में तसर्रुफ़ करे थो। मुस्तफ़ा फरमाइनि था उनखे जाइज़ आहे। ईअं नथो चई सघे अबा तो मूंखे त कोन ॾिनो, मां पाण कमायो आहे, अबा हे मुंहिंजी मिल्कियत आहे, मां पाण कमाई आहे, नौकिरी ही मुंहिंजी उन मां मूं ठाही आहे, महिनत मज़दूरी मूं कई आहे, तो मूंखे ॿनी जो भितर बि कोन ॾिनो हो, हे मूं ठाहियो आहे। पर इमामुल अंबिया जंहिं ते कलमो पढ़ियो थी, उहो रसूलुल्लाह फरमाए थो, तुंहिंजो माउ ऐं पीउ तुंहिंजी मिल्कियत घर मां खणनि, ॿिए जी खणिजे त गुनाह आहे, पर जे औलाद जी खणे त मुस्तफ़ा फरमाए मां हुनखे जाइज़ करार ॾेई छॾियो। अफ़सोस इहो आहे जो असां अबे अम्मा खे विसारे छॾियो आहे। माउ ऐं पीउ जा हक़ असांखे यादि न आहिनि। मुस्लमान असांजो नौजवान तबिको पंहिंजे वालिदैन जो एहतराम अदब नथा कनि पिया। मुंहिंजा भाउ खपे असां पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयूं, एहतराम कयूं, दुआऊं वठूं। हबीबन छा फरमायो, माउ ऐं पीउ जी दुआ तोखे 4 पीढ़ियूं असर कंदी। त मालूम थियो त भाउ खां शान पीउ जो मथे आहे। कंहिंजो मथे आहे? अबो सभिनि खां मथे। चओ सुभान अल्लाह। पर अल्लाह से नबी पाक जे दरबार जो अदब थो सेखारे, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन। ॿुधी छॾियो, मता मुंहिंजे मोहम्मद करीम खे अबो सम्झो या अबे जेतिरी इज़त ॾियो, भली अबे जो शान वॾो आहे, अबो एहतराम जो लाइक़ आहे, पर मुस्तफ़ा खे अबो बि न चइजो, छो त मोहम्मद तव्हां मां कंहिं जो अबो कोन्हे। छाहे? वलाकिन रसूल अल्लाह, हो अल्लाह जो रसूल व खातमन नबिय्यीन, मुस्तफ़ा ते नबूवत मां अल्लाह ख़त्म करे छॾी आहे। क़ुरान पाक असांखे ॿुधा त अबो न सम्झो, अली बि क़ुरान पढ़ियल हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु खे हुजूर छा चयो, अंत अखी फिद दुनिया वल आखिरा। अली तू मुंहिंजो दुनिया में भी भाव आ, आखिरत में भी भाव आ। हाणे नबी पाक उनखे भाव सॼो, पर अली ईअं कॾहिं न चयो त साईं तू मुंहिंजो भाव आ। अली साईं सदाईं चवंदो मुंहिंजा तू मुंहिंजो आका आहे। क्योंकि माण्हू वरी सम्झंदा न आहिनि, चवंदा आहिनि अबा जॾहिं नबी साईं चयो त तू मुंहिंजो भाव आ त पोइ भाव थियो न। नबी करीम खुद चयो अंत अखी फिद दुनिया वल आखिरा, दुनिया में आखिरत में तू मुंहिंजो भाव आ। नबी चयो त पोइ भाव आ न। असां सुन्नत जमायत कॾहिं इनकार कयो आहे? चओ सुभान अल्लाह। कॾहिं अब्दुर्रहीम जे ज़ुबान खां इनकार ॿुधो अथव? कॾहिं के मौलाना हाजी मोहम्मद इदरीस जे ज़ुबान खां इनकार ॿुधो अथव? कहवां जे लाड़काने में खोड़ मौलवी साहब वेठा, कंहिं मौलवी इनकार कयो आहे? कहिड़े सुन्नी इनकार कयो आहे जो अली मुर्तज़ा जे भाई पी जे लाइ तूं असांखे थो चवीं त अली त नबी भाव चयो आहे? बसि भाव त चयो आहे, पर इनकार कंहिं कयो आहे? पर भाव त चयो आहे, पर चाचा चिबड़ सम्झ बि त सही। हेॾे निहारियो, मां तव्हांखे सम्झायां, इंशाअल्लाह ताला तव्हांखे सम्झ में अची वेंदी। भाव जी धीअ खे छा चइबो आहे? ॻाल्हायो छो न? ॾाढे ॻाल्हायो। भाव जी धीअ खे छा चइबो आहे? वरी बि चओ। भाइटी। तव्हां खां पुछां थो, भाइटी सां निकाह जाइज़ आहे? अदा भाव जी धीअ छा थी? भाइटी। उन भाइटी सां निकाह शरीयत में हराम आहे। चओ नाजाइज़ आहे, मनवा।
हाणे मां तव्हां खां पुछां थो फातिमा ज़हरा केरा हसनैन जी अम्मा केरा मुंहिंजा दोस्तो हसन हुसैन जी अम्मा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी न्याणी आ जंहिं मां हज़रत अली उल मुर्तज़ा खे या औलाद थी आ अली साईं जी घर वारी आ रसूलुल्लाह जी न्याणी आ मुंहिंजा अदा जेकॾहिं तूं भाउ ते ज़ोर थो ॾी त पोइ मुंहिंजा भाउ हूअ भाई पी ॿी क़िस्म जी आ ही भाई पी ॿी क़िस्म जी आ जे हक़ीक़ी भाउ जी ॻाल्हि हुजे हा त फातिमा ज़हरा खे मुस्तफ़ा अलीअ जे निकाह में ॾेई कोन हा चवे हा त मां तुंहिंजो भाउ आहियां फातिमा ज़हरा तुंहिंजी भाइटी आ तोसां निकाह कोन थींदो पर मुस्तफ़ा फरमाइनि था अली फातिमा तोखे मूं परणाई आ पर उन जो हुक्म सतनि आसमाननि खां मथां आयो आ किथां आयो आ ॾाढे ॻाल्हायो किथां आयो आ तुंहिंजी मुंहिंजी शादी थिए त ॻोठ में सलाह मशवरो थींदो आहे तुंहिंजी मुंहिंजी शादी थिए त बिरादर घुराईंदा आहियूं तुंहिंजो मुंहिंजो निकाह थिए त मामा चाचा सौट घुराईंदा आहियूं तुंहिंजो मुंहिंजो निकाह थिए त साहुरानो राज अज़ीज़ घुराए मशवरो कंदा आहियूं बाबा हे सिटऊं था ही छोकिरी फलाणे छोकिरे खे ॾियूं था तव्हां भाइरनि जो कहिड़ो मशवरो आहे पर वाह अली तुंहिंजो शान तुंहिंजो ख़ातून जन्नत सां निकाह थो थिए फैसलो अल्लाह जी ज़ात अर्श ते थो करे जिब्रील खे थो मोकिले जिब्रील वञी मुंहिंजे मुहम्मद करीम खे चओ त कुआर फातिमा जहिड़ी हुजे त घोट अलीअ जहिड़ो हुजे इहो बि अली जो शान आहे इहो बि जो अली जो ॾाढो अली जो शान आहे छो त ख़ातून जन्नत बि शानदार आहे त अली उल मुर्तज़ा बि शानदार आहे उन शानदारनि जो फ़ैसिलो बि शानदार नमूने सां थियो आहे मां नशाना था थियो आहे उन्हनि जे शादीअ जो सिलसिलो ज़मीन ते तय कोन थियो आहे सतनि अर्शनि खां मथे फ़ैसिलो थियो आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सा सल्लल्लाहु हाणे जेका महबूब न अली मुर्तज़ा सां भाई पी ॻंढी आहे उहा ज़ाहिरी दुनिया वारी भाई पी कान हुई पाण फरमायो तूं मुंहिंजो दुनिया में बि भाउ आहे आख़िरत में बि भाउ आहे इहा भाई पी रूहानी कहिड़ी जीअं हिकिड़े मुहाजिर खे ॿिए अंसार जो रूहानी भाव सॼो वियो ऐं तव्हां असांखे बि क़ुर में फरमायो आहे अल्लाह से इन्नमल मुमिनून इख़वतुन तव्हां बिरोही मां शर के पिताफ़ी हूंदा के चांडिया हूंदा के मुजादा सुरहा हूंदा के केर हूंदा मूंखे ज़ातनि जी ख़बर कान्हे का पर तव्हां पंहिंजा पाण में बहैसियत मुस्लमान जे अल्लाह ताला फरमाए थो इन्नमल मुमिनून इख़वतुन जन बि मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम ते कलमो पढ़ियो आहे से पंहिंजा पाण में भाइर आहिनि छा आहिनि पाण में इहा भाई पी ज़ाहिरी दुनिया वारी नाहे इहा रूहानी भाई पी आहे ऐं इहा अहिड़ी भाई पी आहे जो दुनिया जे सभिनी भाइपनि खां मथां हो आहे ऐं इहो शर्फ़ कंहिंखे मिलियो आहे हिकिड़ो मुहाजिर भाउ आहे ॿियो अंसार भाउ आहे पर अलीअ जो शान आहे मुस्तफ़ा ख़ाली मुहाजिर कोन्हे मुस्तफ़ा सैयदुल मुहाजिरीन आहे छा आहे ॾाढे जो छा आहे सैयदुल मुहाजिरीन जन भी हिजरत कई उहे सब मुहाजिर हिजरत करण वारा सब मुहाजिर पर मुस्तफ़ा उन्हीं सभिनी हिजरत करण वारनि जो सरताज आहे छो त नबी पाक जे इक्तिदा में जीअं मुदादा जमात नमाज़ पुठियां पढ़ंदी आहे पेश इमाम मुसल्ले ते हूंदो आहे त इमाम जो शान मथे हूंदो आहे रसूलुल्लाह फरमाइनि था हिजरत तव्हां मुंहिंजे कढ कई आहे मां तव्हांजो इमाम आहियां तव्हां मुंहिंजा जमाती आयो मुस्तफ़ा सैयदुल मुहाजिरीन चओ छा आहे मुस्तफ़ा ॾाढे चओ मुस्तफ़ा सैयदुल मुहाजिरीन आहे मुंहिंजा दोस्त हिकिड़ो सैयदुल मुहाजिरीन भाउ आहे
बियो वरी खाली मुहाजरा हज़रत अली जेको नबी पाक अलैहिस्सलाम सां गॾु हिजरत भाउ थो बणिजे पियो उन मुंहिंजे प्यारे अलीअ जो शान ॿुधो ईमान पंहिंजो ठारई ताज़ो कर। मूंखे ख़बर कान्हे का हे महीनो हज़रत अली जे न को ॼमण जो आहे न को वफ़ात जो आहे। हमेशा कानून इहो हूंदो आहे त कानून में जलसो रखबो आहे त तारीख़ुनि जो ख़्यालु कबो आहे। तारीख़ुनि जो हे कहिड़ो जो महीनो आहे पर उन हिसाब सां तारीख़ रखिजे। पर हे हज़रत अली जे न को ॼमण जो महीनो न को वफ़ात जो। पर साईं सईद वारनि सच चयो त शान अली पर मां सम्झी वियुसि इन्ही जे करे त हिननि जो इहो ख़्यालु आहे त तव्हांजे मुल्क में माण्हू चवनि था त अब्दुर्रहीम अली खे ॾाहे वञी वियो। इहो थोरो मूं ते कयो हिननि मूं ते थोरो कयो। बाबा इहो थी सघे थो जो हिकिड़ो सुन्नत जमायत जो माण्हू हुजे। सुन्नत जमायत जा त घणा पर मां रुगो सुन्नी कोन आहियां मां त क़ादरी आहियां। क़ादरीयम क़ादरीयम नारया अब्दुल क़ादिर बी ज़नम। मुंहिंजा दोस्त दी त मुंहिंजे त ज़ुबान ते 24 कलाक हूंदो आहे या दस्तगीर। सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं तोखे ख़बर आहे त अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फैज़ वारो सिलसिलो जेको आहे मुंहिंजा दोस्तो इमाम हसन वटि आयो आहे, इमाम हुसैन वटि आयो आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन वटि आयो आहे, इमाम मोहम्मद बाकर वटि आयो आहे, इमाम जाफ़र सादिक वटि आयो आहे, उन खां पोइ इमाम काज़िम वटि आयो आहे। उन खां बाद में हलंदो हलंदो फैज़ सिधो हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी वटि आयो आहे। ऐं इहो फैज़ जो सिलसिलो अलीअ जे फैज़ जो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो। 03064755525 जेके नक्शबंदी था सॾाइनि असां नक्शबंदी आहियूं। उन नक्शबंदन खे खपे ॿुधनि मुंहिंजी ॻाल्हि। नक्शबंदी में मुंहिंजा भाइ रहनि पर इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जेको नक्शबंदन जो सरताज आहे मुंहिंजो बि सरताज आहे। उन्हीं पंहिंजे मकतूब शरीफ में लिखियो आहे इमाम रब्बानी रहमतुल्लाह ने फरमाइन था रसूलुल्लाह खां बाद फैज़ फिरी गिरी अहल बैतन में आयो। अहल बैतन खां फिरी अची फैज़ अब्दुल क़ादिर जीलानी वटि आयो। हाणे क़यामत ताईं जंहिंखे बि फैज़ मिलंदो तंहिंखे सोणे दस्तगीर जे दर तां मिलंदो। यो थी सके तो मुरीद हो जा अली जो ऐं वरी अब्दुर्रहीम वरी अली जी तारीफ़ न करे अली न वणेसि। माण्हू चवंदासीं मां को विरोही तो कोन आहियां, मां को शर तो कोन आहियां, मां को सीलरो तो कोन आहियां, मां को चांडियो तो कोन आहियां, मां अली जी औलाद अबे जी तारीफ़ कंदुसि। भला मां सैयद आहियां छा? पोइ मां अली जी तारीफ़ छो कयां? मां भी खणी चवां तूं अली जी तारीफ़ तो करी जो तू औलाद आहे तॾहिं तो करी। ऐं मां भला त आहियां त शर अली जी ग़ुलाम आहियां औलाद कोन पोइ मुते हक़ ई कोन्हे त मां तारीफ़ कयां। ओ अदा सम्झ न हसब जी तारीफ़ आहे न नसब जी तारीफ़ आहे न कंहिं क़ौम जी तारीफ़ आहे न अबे जी तारीफ़ आहे। ख़ुदा पियो ख़ैर करे को अबू जहल जी औलाद जी पोइ अबू जहल जी तारीफ़ कंदो छा? जे अबे जी तारीफ़ रूबरू करे अबे जी तारीफ़ तो के मां अबे जी तारीफ़ करनी आहे त पोइ अबू जहल जी औलाद दुनिया में हूंदी पोइ उहे अबू जहल जी तारीफ़ कनि। हिते न को अबो न को अम्मा, हिते ॾिसणो आहे ईमान खे। छा खे ॾिसणो आहे? अली असांजो ईमान आहे। सुभान अल्लाह चओ अली असांजो। मुंहिंजो त हे अक़ीदो आहे ॿुधी छॾियो। अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली। अली अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली। हजार जान गिरामी फिदाए नामे अली। अली मुझो इमाम मां अली साईं जो गुलाम आहियां। मूं जहिड़े अदना गुलाम खादिम जी हिकिड़ी जान चाहे जेकॾहिं हजार जानियूं हुजनि त शेरे ख़ुदा अली मुर्तज़ा जे नाले तां कुर्बान करे छॾियां।
अली साईं छो न वणंदो असांखे मां त हिकु दफ़ो न चयो हूंदो तव्हां मुंहिंजूं हज़ारे कैसेटूं हल अमां उन कैसेट मां ॿुधो मां त चवंदो आहियां अॼु बि चवां थो त जेकॾहिं कंहिंखे ईमान ॾिसणो आहे त मुंहिंजो ईमान केतिरो आहे माण्हू दांगी वठंदो आहे दांगी त कंदो आहे भगल त कान्हे दिलो वठंदो आहे ठुड़काईंदो आहे पर मुल्क में फिरजूं आयूं दिल आई विया पर दांगी त अथव न भले कुछ भी थिए पर दांगी घर में हूंदी उहा टके जी दांगी वठबी आहे त बि ठुड़काए वठबी आहे त भगल त कान्हे कुंभार मथे में त नथो हणे ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं कंहिंखे ईमान ठुड़काए ॾिसणो आहे त मुंहुं में आहे या नाहे उनजी कसवटी उनजो सबूत मुस्तफ़ा जे अहल बैत जी मुहब्बत आहे जंहिंजे सीने में नबी जे बचड़न जो इश्क अली सां प्यारा हसन सां प्यारा हुसैन सां प्यारा खातून जन्नत सां प्यारा पर रुगो हसन हुसैन न क़यामत ताईं जंहिंजो भी नबी पाक जे बचड़न सां प्यारा उनखे मुबारक आ उहो मुंहिंजा दोस्त मोमिन आ पर जे हुन जे दिल में अहल बैत जी मुहब्बत नाहे त हुन जे ईमान में शक आ चओ हुन जे ईमान में असांजो त अक़ीदो आहे तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का सुभान अल्लाह ॾाढे सुभान अल्लाह चओ तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का खुली चौ सुभान अल्लाह मुझे हबीब छा फरमायो अली तुम जो दुनिया में भी भाव आखिरत में भी भाव अली साईं जो अखियुनि जे ॻोढ़नि जो दरिया अञा अञा वधीक वहण लॻो अगारो आयो पे अखियूं आलियूं हुयूं अगारो आयो पे त अखियुनि में लुड़क हा जब नबी पाक फरमास था अंत अखी फिद दुनिया वल आखिरह प्यारा अली तो मुझो दुनिया में भी भावा आखिरत में भी भावा तो शेरे खुदा जे अखिन जो दरिया हो जो बंद टुटी पियो आ सावण जे मीह मां वांगुरु अली साईं जे सुहारी मां पानी वहे पियो मुस्तफ़ा फरमान था दे खबर ती अगारो रुनुस पे अफसोस जे करे हाणे रोवा तो खुशी जे करे अगारो अफसोस हो तो मां कजो भाव को न बणियो आहियां पर हाणे रोवां थो खुशीअ में छो तो खुशीअ में भी इंसान खे रोवण ईंदो आहे शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां मुस्तफ़ा तुंहिंजे महिरबानियुनि ते ख़ुशि आहियां तो मूं ते कुर्ब कया आहिनि कहीं सहाबीअ जी औलाद खे मुस्तफ़ा पंहिंजी औलाद कोन सॼो आहे अलीअ जी औलाद खे जेका फातिमतु ज़हरा मां थिए उनखे मुस्तफ़ा पंहिंजी औलाद सॼो आहे हालांकि अली साईं जा ॿिया भाउर बि हुआ अली साईं जो अबो अम्मा ॿियनि भाइरनि जो अबो मां साॻियो आहे ईअं कोन त को माउ पीउ मटियल हा ॿिन्ही जा माउ पीउ साॻा हा ॿिया भाउर बि हुआ पर उन्हनि खे उहा फज़ीलत कान्हे जेका फज़ीलत शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे आहे इन में न को तुंहिंजो कमाल आहे न को मुंहिंजो कमाल आहे अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाईंदो आहे ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम ही अल्लाह पाक जो फज़ल आहे जंहिंखे अल्लाह ताला फज़ीलत अता फरमाए मुंहिंजा दोस्तों फज़ीलत न ॾियण वारो अल्लाह ॾाढे जो केरु आहे खुली चओ केरु आहे अञा ज़ोर सां चओ केरु आहे
अल्लाह पाक वो हजरत अली अल मुर्तज़ा के या फजीलत मिलिया जो नबी पाक जी ज़ात बाबरकत हुनखे पंहिंजो भाव सजो आ। हिकड़ी गाल तवा के बुधाइंदो हला तवा के अंदाजो थी वने ऐं तवा जो अकीदो भी दुरुस्त थी वने। मां कोशिश इहा कंदो आहियां शान त बुधाया मसइला त बुधाया गालियूं त बुधाया पर कोशिश इहा कंदो आहियां त तहां जे अकीदे खे भी मजबूत कयां। छो त अव्वल आहे अकीदो। चो अव्वल छा है? लुडियल अकीदो कम जो ना है। अकीदो एड़ो हुजे जो पहाड़ जी पहाड़ होंदो आ ओ पहाड़ पंहिंजी जाइ तां न हटंदो आ। तूफान अचन हवाऊं अचन पानी अचे छा भी थी पए पर जबल पंहिंजी जाइ ते होंदो आ। एड़े तरीके सां सुन्नी ऐं या रसूल अल्लाह चवण वारा हैदर करार जा गुलाम अकीदो एड़ो धार जो तुझे अकीदे के लोडो न को अचे। कुछ मानू एड़ा अथव जेके अली साईं जे अकीदे जे आड़ में शियन जी हिमायत कंदा। कंहिंजी हिमायत कंदा न ॾाढे चौकनि जी सिंधी में असां चवंदा आहियूं तव्हां चवंदा आहियो अलाए कोन असां त चवंदा आहियूं त मेहू मखण जो झोरी झण जी। मेहू छा जो हूंदो आहे? मखण जो झोरी वरी छा जी हूंदी आहे? झण हासिल करण झण मिले। मुंहिंजा दोस्त हिते बि इहा ॻाल्हि न हुजणु खपे। तव्हां कम अज़ कम सुन्नी आहियो ईअं न हुजे जो अलीअ जे शान जे आड़ में तव्हांखे को सुभाणे शियो बणाए वञे। इंशा अल्लाह ताला असां अली खे बि मञींदासीं अलीअ जो शान बि बयानु कंदासीं पर उहो शान बयानु कंदासीं जेको आमना जे लाल बयानु कयो आहे। पर शियन खे बि पादर हणंदासीं। चओ चओ शियन खे भी पादर हणंदासीं उन्हनि जे वेझो कोन वेंदासीं। ईअं असां कोन चवंदा आहियूं यार शिया पोइ बि चङा आहिनि जो अलीअ जी तारीफ़ था कनि चङा धूड़ आहिनि। अलीअ खे फज़ीलत कंहिं ॾिनी आहे? अल्लाह। कंहिं ॾिनी आहे? कंहिंजो प्यारो आहे? चओ रसूलुल्लाह जो। इहो कहिड़ी मोहब्बत आहे जो अली खे शान अल्लाह हुजे अलीअ जो फज़ीलत शान नबी वधाए ऐं असां उन अलीअ जे शान जे करे अबू बकर उमर उस्मान खे घटि वधि ॻाल्हायूं। ख़ुदा जो कसम आहे जे अबू बकर जो शान आहे त बि ख़ुदा वधायो आहे, जे उमर जो शान आहे त बि ख़ुदा वधायो आहे, जे मुजादा उस्मान गनी जो शान आहे त बि ख़ुदा वधायो आहे। असां उन्हनि जे शान में वार जेतिरी बि गुस्ताखी बर्दाश्त कोन कंदासीं। हो था चवनि त अहल बैत सां मोहब्बत आहे शियन खे कॾहिं भला आहिनि। मां थो चवां हाओ अहल बैत सां मोहब्बत हुजे पर उन सां गॾु सहाबा सां भी मोहब्बत हुजे। पखीअ खे ॿ पर थींदा आहिनि ॿ घणा ॿई हूंदा त उॾामंदो। हिकिड़ो वढे छॾिजेसि ॿिए ते टिपकियूं ॾींदो ईंदो गिदड़ खणी वेंदुसि खाई कुतो खाई वेंदुसि छो त उॾरी न सघंदो उनखे कुते जे हथ ईंदो वर में चढ़ी छो त हिकिड़ो पर अथसि। ख़ुदा जो कसम मुस्लमाननि अहले सुन्नत वल जमात खे ॿ पर रहनि। हिकिड़ो पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जे मोहब्बत जो आहे ॿियो पर अहल बैत जे मोहब्बत जो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो माण्हू वरी वेचारा चवंदा आहिनि बाबा हिजरत वारी रात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वॾे खां वॾी कुर्बानी हज़रत अली ॾिनी आहे। कीअं बाबा? चई महबूब खे मआज़ल्लाह काफ़र मारण आया। हुजूर उन्ही मरण वारी जाइ ते अली खे संभारियो। अली अर्ज़ को या रसूल अल्लाह तव्हां खे ख़ुदा सलामत रखे भली मूंखे मारे वञनि मां मरण लाइ तयार आहियां पर तो मुस्तफ़ा जे वार खे बि लोॾो न अचे। जो तो वॾे खां वॾी कुर्बानी ॾिनई जो जाते सरकार खे नऊज़ बिल्ला मारण आया उन्ही मारण वारी जाइ ते अली सुतो। इहा अली जी वॾी कुर्बानी आहे ऐं अली वॾी कुर्बानी ॾेई तो सुम्ही पियो आहे। हाओ चओ हाओ ॾाढे चओ इन्ही जे करे हाओ थो करायां त सुभाणे को वञी वकड़ वाई खे न ॾे। अदा मुफ्ती इहा ॻाल्हि मञे ई न पियो मञा थो।
अली कुर्बानी ॾिनी चओ अली सिर सटियईं चओ सुभान अल्लाह। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छो न अली सिर सटे, छो न अली कुर्बानी ॾे? अली साईं खे सिर जो भउ हुयो ई कोन। हाणे तव्हां सोच में पइजी वियो त कीअं सिर जो भउ कोनस? भई तलवारूं दुश्मन खणी बीठा, भउ कोन्हे? हा, हीअ ॻाल्हि तव्हांखे ज़हन में वेहंदी, पोइ तव्हां मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कंदव। रसूलुल्लाह जी ज़ात फरमाइनि था, ओ प्यारा अली लब्बैक या रसूल अल्लाह, मुझे बिस्तरे ते सुम्हो, हाज़िर क़िबला मुझी चादर मथा विझो, हाज़िर क़िबला सुबह जो उठ जा, हाज़िर क़िबला हे अमानतूं वठी काफ़रन जूं, ये काफ़रन खे पुॼाए जा, हाज़िर क़िबला ॿ-4 ॾिहाड़ा रही मदीने अची मां मुहम्मद सां मिल जा। खुदा जो कसम आ, जमल नबी चयो तो सुम्हो, वरी उथंदे, वरी अमानतूं मोटाईंदे, वरी सिर सलामत खणी मदीने पहुचंदे। अली साईं खे अहिड़ी पक्का जहिड़ी पाण खे पक्का त अॼु सिज ज़रूर लहंदो। अली साईं खे पक्का त मां हिकु दफ़ो छा 100 दफ़ा बिस्तरे ते सुम्हां। नबी चयो आ तूं ख़ैर सां पहुची वेंदे मदीने, हिजरत करे ईंदे मुंहिंजे वार खे बि लोॾो कोन ईंदो। अदा अदा हिर तने हजो हुजूर चवेस तू खैर जो मदीने ईंदे, उहा ॻाल्हि कूड़ी थींदी? सव खतरा पंहिंजी जगह ते, सव दुश्मन ॿाहिरां बीठा हुजनि, सवे तलवारूं हुजनि, पर मुस्तफा जी ज़ुबान मां निकिरी वियो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह ताला पंहिंजे कलामे पाक में फरमाईंदो आहे त मुंहिंजो मुस्तफा पाण कोन ॻाल्हाईंदो आहे, जेको ॻाल्हाईंदो आहे सो अल्लाह जे वहीअ सां ॻाल्हाईंदो आहे। गोया नबी करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह जे वही सां ॿुधाइनि पिया त अली तूं सलामत हूंदे मदीने में बि पहुचंदे, जंहिंखे पक्का त मूंखे कोन मारींदा सो छो न आराम सां सुम्हे। अबा अली खे पक हुई, चओ अली साईं खे ॾाढो, जो अली साईं खे पक ही, मुंहिंजा दोस्त अहिड़ी पक ही त नबी साईं फरमायो आहे तूं ख़ैर सां मदीने पहुचंदे मूंसां अची फलाणी जाइ ते मिल जा, हाज़िर क़िबला। जॾहिं नबी पाक अलैहिस्सलाम वसियत थो करे त शेरे ख़ुदा खे मौत जो भउ ई कोन्हे को, छो त अली मुर्तज़ा चवे त हाणे मूंखे महबूब जे फरमान जे करे हिकु न ॿ न सवे ज़िरहूं मुंहिंजे जिस्म ते आहिनि, जो कंहिंजो तीर त छा लॻंदो, कंहिंजी आङुर बि नथी लॻी सघे, जो मुस्तफ़ा चवे तो तूं सलामती सां अची वेंदे। अली जो ईमान आ नबी जे कौल ते, चओ नबी जे फरमान ते ईमान आ। अली खे छा हुकुम थियो आ? काफ़रन जूं अमानतूं पुॼाए। ॾाढे चओ सभई बुलंद आवाज़, कंहिंजूं अमानतूं? ॾाढे चओ। का कंहिंजी या कंहिंजो सोनो रखियल आहे, कंहिंजी चांदी रखियल आहे, कंहिंजो हार रखियल आहे, कंहिंजी कहिड़ी शइ रखियल आहे, तोड़े जो दुश्मन हा नबी पाक जा, पर हो मुंहिंजे महबूब वटि अमानतूं रखंदा हा। इन्हीअ जे करे अमानतूं रखंदा हा जो तोड़े काफ़र हा, पर हुनखे पक ही त असांजी अमानत मेरी न थींदी, असांजी अमानत मेरी न थींदी। महबूब करीम एॾो अमीन मुस्तफ़ा है जो हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे पाक ज़ुबान खां कॾहिं बि असां अहिड़ी न ॻाल्हि ॿुधी आहे। दुश्मनी बि कंदा हा, पर क़ीमती अमानतूं, क़ीमती सोन जहिड़ी शइ, चांदी जहिड़ी शइ, पैसा बैंकूं कोन हूं, हुज़ूर वटि पैसा छॾे वेंदा, भरी ॿधी वेंदा हा। महबूब कॾहिं गंढ खोले ॾिठो बि कोन। जागो था न त दाहे गंढ थी पैसनि जी अदाहे, भले ज्यादा गण त सही, अॻियो चवंदोसीं गणे वठ, वठण वारो चए बाबा गणे ॾे सुभाणे मथां फॾो करी, पर काफ़रनि खे बि पका त मुस्तफ़ा कॾहिं फॾो न करण वारो आहे, कॾहिं असांजी अमानत मेरी न थींदी। महबूब वटि अमानतूं पियूं हूं, अल्लाह जो हुकुम थियो इज़ अख़रजहुल लज़ीन कफ़रू सानिय स्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। मुंहिंजे महबूब करीम खे अल्लाह ताला पंहिंजे सफ़र जे लाइ हुकुम फरमायो आहे। ख़ुदा जो हबीब रवानो थो थिए पियो, हज़रत अली खे चवे थो त ही 2 ॾिहाड़ा 3 ॾिहाड़ा 4 ॾिहाड़ा रही अमानतूं काफ़रनि खे ॾिजां, मता सुभाणे
मयार जन त मोहम्मद पाण त हलियो वियो पर असांजो सामान बि खणी वियो। नबी साईं चए थो त नबूवत जे मथां हरफ न अचे, नबूवत पाक आहे। सुभाणे आंगुर बि कोन खणे त मुंहिंजा हेतिरा पैसा खाइयो, मुंहिंजो ही हक़ खाइयो। नबूवत जे मथां आंगुर न खजे। अली zero three zero six four seven double five five two five